नशर अफरोज़ मां रिपोर्ट कर रहियो आहे रिज़वान अली जुमानी। मोरो वेझो ॻोठ लगारी बजराणी में अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर GDA जे मरकज़ी अॻवान NPP सरबराह मीर ग़ुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई ऐं अॻूणो सूबाई वज़ीर मसरूर अहमद ख़ान जतोई पहुची शहीद ज़ाहिद ऐं शहीद इरफान लगारी जे तॾे ते पहुची वारसनि सां अज़रख़्वाही करे दुआ घुरी। शहीद ज़ाहिद लगारी जे भाउ दर्शन लगारी इरफान लगारी जे भाउ मंज़ूर लगारी सां 6 महीननि खां पोइ तॾे ते पहुची ॾुख जो इज़हार कयो आहे। अण मौक़े ते वारसनि खां 20 मई वारे वाक़िए ते ॻाल्हि ॿोल पिणु कई, जिते शहीदनि जे वारसनि तफ़सीली हाल अहिवाल ॿुधाया त गुज़िरियल 6 महीननि खां असां अज़ाब वेठा आहियूं ऐं मुख़्तलिफ़ केसनि में ॼाणायो वियो आहे, जिन केसनि जूं सुनवायूं पिणु हली रहियूं आहिनि ऐं केतिराई माण्हू बेगुनाह गिरफ़्तार कया विया आहिनि, जिन सां मुलाक़ात नथी करणु ॾिनी वञे। उन मौक़े ते ग़ुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिन वाक़िए खां पोइ असां ते पिणु अहिड़े क़िस्म जा केस दाख़िल कया विया आहिनि ऐं असांखे त दहशतगर्द पिणु पाकिस्तान मुख़ालिफ़ करे ज़ाहिर कयो वियो आहे ऐं 6 महीना लेट पहुचण जो सबबु इहो आहे त असां ते पिणु केस दाख़िल कया विया आहिनि। जेकॾहिं बर वक़्तु पहुचूं पिया त इहो हिन ॻोठ खे मुकमल तौर ते पाबंदी बढ़ियल तंज़ीम सां जोड़नि पिया ऐं असांखे हिन टाइम ते मुलविस ॼाणाइनि पिया, तंहिं करे हिन वक़्त ताईं लेट थी आहे। बाक़ी असां जतोई भाइर हिन अमल ते ॾुख जो इज़हार कयूं था ऐं असां मुख़्तलिफ़ कूड़नि केसनि में लोड़ियूं पिया। हिननि वधीक पाकिस्तान बुलेटिन न्यूज़ TV जे रिपोर्टर रिज़वान अली जुमानी सां ॻाल्हाईंदे चयो त असां मथां जेके बि केस आहिनि समूरा सियासी बुनियादुनि ते कया विया आहिनि। कंहिं बि मामले में झुकिया न आहियूं, जंहिंजे करे मुख़ालिफ़नि झुकाइण जी कोशिशि करे रहिया आहिनि। असां जतोई भाइर अॻिते बि झुकिया न आहियूं ऐं कूड़नि केसनि में मुंहुं ॾींदा पिया अचूं ऐं ॾींदा रहंदासीं।